अल्लाह सी जहन्नम जी बाह को बचाए आमीन जोर सां दा गुलशन हैदरी जोर सां चो आमीन अल्लाह जहन्नम जी बाह को बचाए छो तो मुझे सुने नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो साजन फरमाता इत्तकुन्नार वलौ बिशिक्क तमरा मुझे सुने नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जहन्नम जी बाह खार कजे खखड़ी जे चीर में जेकी तव जरड़ो मसालो तव ये सट दींदो धागड़ो निकंदो मुझे सुने सही फरमायो इत्तकुन्नार वलौ बिशिक्क तमरा मुझे सुने सही फरमायो जन्म रब जी जहन्नम जी बाह को पनाह घुरो एतरो धागड़े जेतरी जहन्नम जी बाह भी जे दुनिया ते करे त क़यामत ई सारी दुनिया साई न थे एतरी जहन्नम जी बाह को भी पनाह घुरदा कयो हे तवारी बाह ॾिसो था ना इन में 17 हिस्सा गरमाश घटा जहन्नम जी बाह में 17 हिस्सा गरमाश वधीक अल्लाह से जहन्नम जी बाह को बचाए जंहिंखे आख़िरत जनी जहन्नम जी बाह जो भवा त रोईंदा वदा केदाल कंदा के बुजुर्ग वठ एक छोकरिया मान त छॾे विया बुजुर्ग बैठो आ चिमनी ते बत्ती ते बैठो तो अल्लाह जी इबादत करे कड़ी कड़ी शे पड़े कड़ी कड़ी शे पड़े हेरे ख्याल कर पर्दे पर्दे शैतान अची विसवसो विधो अज जेको तोखे वारो मिलियो थी अज गुनाह कंदे वरी जे रब को बख्शराईंदे त रब तोखे बख्शण वारो थी शैतान हनी के वारो वतो दिल में ख्याल आयो त गुनाह कया पर दिल में ख्याल आसनी गुनाह जे करे जहन्नम जी बाह भड़की पोंदी जहन्नम जी बाह जेको ईज़ा दीदी पो भला न चिमनी वाली बाह में मां आंगुर विझी ॾिसां जे हिय सही सघां तो त उहा भी सही सघंदुम जे हिय नथो सही सघां त उहा काथों सही सघंदुम जेका 17 सा गरमाश में वधीक आंगुर जो विधई वठी जो इजाज़ त नऊज़ बिल्लाह ये चवण लगो अल्लाह पनाह तो तोखां वठां रब मांखे गुनाह खां बचा जा मां दुनिया जी बाह नथो सही सघां त जहन्नम जी बाह मां काथे सही सघंदुम दुखिया ये आंगरियों फेरींदे सुबह ताईं बिनी हथन जूं 10 आंगरियों साड़ियों थे पर अल्लाह से गुनाह का बचायो तस जंहिंखे जहन्नम जी बाह जो भवा ये थींदो आहे जहन्नम जी बाह जो भवा त नजर कर पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रात जे वक्त में वेठा मदीने जा नंढड़ा ॿार रोईंदा चंदा दाहूं कंदा चंदा साईं फरमाता ओ ॿारो छो था रो ताके घर में जे तकलीफ आ त मां घुराए ता जे वरन के चवा ता का कम न करा तकलीफ न देन मानी ता के घट मिले थी का तकलीफ आ मां के बुधायो वो सब मदीने जनड़ा बार सारो सान कतानो कतारो ई करे चवंदा सुना सा जन्म जी बाह के बुधो आ उनी जे करे रोऊं था साईं जन फरमाता ता जन्म जी बाह की बुधिया काथे ॾिठी तो अर्ज कंदा सुना असा घर में नजर कंदा हूं रात जो अमड़ियों असा जो बाहियूं बारीदियूं हन ना उन में नंढड़ियूं काठड़ियूं चूचड़ियूं विझंदियूं हन ऐं पो बाह मची पवंदी आ असा इन्ही जे करे परेशान मता क़यामत ॾींहुं जहन्नम में रब असा नंढड़न के विझे करे पो जन्म के मचाए पो उन्ही जा ते असा के पहिरों विझदो तंहिं जे करे रोऊं था साईं जन हथ खणी दुआ घुरी आ ओ मुंहिंजा अल्लाह वकिना अज़ाब अन्नार हिन नंढड़न जे ॿारनि जी अजीब ॻाल्हि मां ॿुधी आ मां मोहम्मद भी दुआ तो घुरां जन्म जी बाह को असा सभी के बचाए जा जन्म ॾाढी ॾुखी शइ आदा अल्लाह सी पनाह दे पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आ साईं जन फरमान था जंहिंखे जन्म मिलियो समझो न जी दुनिया बि आख़िरत सब शयुनि जी तबाह थी वई तबाही खां बचो पर दुनिया के अंदर उन इंसान जे लाइ इहो फैसलो आहे जेके दुनिया में दुनिया कमाईंदा आख़िरत लाइ महिनत ई न कयो